साईं सदाईं करीं मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सां आबाद करीं, सिंध धरती जा वारिसो मुंहिंजा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जी सिंध जी मुंहिंजो साईं जी सैयद। दोस्तों ही पैगाम कंटिन्यूएशन आहे उन लाइव सेशन जे जेको कुछ ॾींहं पहिरीं मूं कयो ऐं इलाही ॾींहं खां सोशल मीडिया ते हली बि रहियो हो। जी हा, ही पैगाम हो शाज़ेब ख़ान मर्डर केस ऐं शाहरुख जतोई वारो जेको इशू हली रहियो हो उन मुतलिक़ हो। ख़ैर दोस्तों, हाणे थोरो बैक टू द पॉइंट वञूं। कुछ साल पहिरीं ही वाक़ियो थियो जंहिंजे अंदरि गैरतमंद भाउ पंहिंजी भेण जे लाइ शहीद थी वियो। उन खां पोइ गिरफ़्तारियूं थियूं वग़ैरह ऐं जेके नॉमिनेटेड माण्हू हुआ उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं पोइ केस हलिया। केस हली ऐं हाणे जेको किसास कॉन्सेप्ट जेको आहे उन तहत उन्हनि खे आज़ादु कयो वियो ऐं ॿुधण में इहो आयो त ॿई धुरियूं ठही वियूं आहिनि। हिकिड़नि जो चयल आहे न ठहियूं आहिनि, हिकिड़ा चवनि था न ठही वियूं आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ा चवनि था त ज़बरदस्ती ठाहियो वियो आहे, हिकिड़ा चवनि था न ठाहियो वियो आहे। किसास आहे इस्लाम जे अंदरि ई आहे इहो किसास। अगरि ॿ ब्लड मनी वरिती थी वञे, अगरि माइटनि माफ़ु करे छॾियो आहे, अगरि हुननि माफ़ी वरिती आहे, हुननि माफ़ु करे छॾियो आहे, उहो तव्हां केरु थींदा आहियो ॻाल्हाइण वारा? बिल्कुलु सही पिया ॻाल्हि कयूं, पर छा वजह आहे जो असीं हिते ॻाल्हायूं पिया? बार बार दोस्त मूंखां प्राइवेट में सवाल पुछनि था, फोन करे पुछनि था, साईं आख़िर अहिड़ो थियो छा आहे जंहिं महिल हिकिड़ो मैटर आहे ॿिनि धुरियुनि खे पाण हल ऑलमोस्ट करे छॾियो, न कयो, हलो हल करे छॾियो, फॉर द आर्गुमेंट से मञूं था हल करे छॾियो, त पोइ भला छो आहे ईअं त उर्दू मीडिया टारगेट करे पई ऐं तव्हां बि ॻाल्हायो पिया, सिविल सोसाइटी बि इलाही तबिको हिकिड़ो आहे जेको टारगेट करे पियो, आख़िर छो आहे? ऐं उन ते अंदरि वरी कान्हे हिकिड़ी कॉन्स्पिरेसी थ्योरी जेकी सॼी दुनिया में हली वेंदी आहे, कॉन्स्पिरेसी आहे सिंधियुनि जे मथां ईअं हूअं। दोस्तों हिकिड़ी पॉइंट ते सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त इन में त को बि शक न आहे त उर्दू मीडिया बायस रही आहे ऐं 110% इन में को बि शक न आहे त हिन मामले में अंदरि हिननि ब्लैकमेल बि कयो हूंदो, हुननि उर्दू मीडिया वारनि हिननि पैसा वरिता हूंदा, इलाही कुझु कयो हूंदो, को मसइलो न आहे। पर कॾहिं तव्हां इहो सोचियो आहे त हिन मामले जे अंदरि आख़िर आउं ॻाल्हायां पियो या इलाही अहिड़ा दोस्त आहिनि जिन जो मौक़ुफ़ हिकिड़ो डिफरेंट मौक़ुफ़ आहे एज़ कंपेयर टू द मेजॉरिटी खां? छो आहे? उनजी वजह इहा आहे, पहिरें ॾींहं खां जॾहिं खां हीउ किसो थियो आहे उन में हिकिड़ो तबिको आहे जेको हिन शइ खे ओन पियो करे, जेको बजाए ग़लति अमल खे ग़लति चए उहो जस्टिफाइड करे पियो त पोइ असां सिंधनि जी नियाणियुनि सां हीअं थियो। वॉट डू यू मीन? माना अलाह न करे असां सां ईअं थिए त पोइ असांखे बि हक़ु आहे ग़लति कमु करण जो? न, तव्हां किथे रहो जंहिंमहिल सिंधियुनि ते ज़ुल्म थियो पए? बाबा मञूं था असां सिंधियुनि सां, बलोचनि सां, पश्तूननि सां, सराइकियुनि सां, हर मज़लूम क़ौम सां ज़्यादती थिए थी, त छा असां सां ज़ुल्म थिए त पोइ असांखे बि हक़ु आहे ॿिए खे छा पोइ असांखे लाइसेंस मिलणु खपे ॿिए खे इहो करण जो? इहो त ईअं थी वियो यहूदी चवनि था इसराइल में त असां जे मथां हिटलर वॾो ज़ुल्म कयो, वॾो ज़ुल्म कयो, असां सां हिटलर वॾो ज़ुल्म कयो। हिन में को बि शक न आहे हिटलर ज़ुल्म कयो, पर हाणे चवनि था छो त असां सां हिटलर ज़ुल्म कयो इन करे हाणे असांखे लाइसेंस आहे फ़लस्तीननि खे मारण जो। इहो कमु थी वियो न। त इहा इंसाफ़ कीअं थियो? इहो इंसाफ़ कीअं थियो? करबला जे वाक़े खां पोइ हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जिन वेठा हुआ, हिकिड़ो शख़्स आयो अची चई त मूंखे पाणी पियार। इमाम जिन पाणी पियारोसि। पाणी पियारण खां पोइ चईं ख़बर आहे आउं केरु आहियां? त हुन इमाम चयोसि हा मूंखे ख़बर आहे त तूं केरु आहीं, पर तूं पहिरीं हू कर मानी खा। वरी मानी खाधी, हिन ख़बर आहे तूं आउं केरु आहियां? चई हा मूंखे ख़बर आहे तूं कर। जंहिं मां हथ वथ धोई वेठो मूंखे लॻे थो तूं मूंखे सुञातो न आहे, ख़बर थी आउं केरु आहियां? त इमाम चयोसि हा मूंखे ख़बर आहे तूं केरु आहीं, तूं उहो ई जंहिं करबला में असांजो पाणी बंदि कयो, तूं उहो ई जंहिं करबला में मुंहिंजनि वॾनि खे शहीद कयो। चई पोइ तो मूंखे ई छो कयो? चई उहा तव्हांजी पर ई असांजी पर। आउं तव्हांखे हिते इहो बि सम्झाइणु चाहियां त अगरि असांजे मथां हिकिड़े तबिके हिकु माण्हू असांजे मथां जाबिर आहे त छा हा उन जाबिर सां मुक़ाबले करण जो त असांखे हक़ु आहे, त छा असीं इहो चऊं छो त हिकिड़ो तबिको असांजे मथां जाबिर आहे, छो त हिकिड़ो तबिको असां ते ज़ुल्म करे रहियो आहे? छा इन जो मक़सदु इहो आहे त हाणे असांखे परमिट आहे, लाइसेंस मिलणु खपे ज़ुल्म करण जो? ख़बर आहे छा थियो आहे हिन वाक़े में? हिन वाक़े में हीअं थियो आहे, इहो ईअं ई थियो आहे। इलाही साल पहिरीं अमेरिका जे अंदरि हिकिड़े शहर जे अंदरि 25 खां 30 माण्हू गिरफ़्तार थिया हिकिड़े केस में। उन में अंदरि हिकिड़ो मुस्लमान हो जंहिंखे ॾाढ़ी वग़ैरह हुई। कुझु अरसे खां पोइ अख़बारनि ऐं मीडिया जे अंदरि वग़ैरह मुस्लमान शइ खे कोट कयो वियो, मज़ाक़ उॾायो वियो, भोग कयो वियो, जॾहिं मुस्लमान वॾा ॾाढा नाराज़ थिया त बाबा इहो तव्हां
कोन पिया कयूं जस्टिफाई इहो त हीउ ज़ुल्म थियो आहे हीउ ज़ुल्म थियो आहे या ॻाल्हि वग़ैरह थी मूं इहा स्टोरी पढ़ी मूं चयो यार हीउ छा थियो आहे मूं रिसर्च कई ख़बर पई जॾहिं ही 30 ॼणा ॿधा हुआ 25-30 ॼणा ॿधा हुआ तॾहिं उते लोकली तौर ते जेकी मुस्लमान कम्युनिटी हुई उन्हनि हिन त्योहारी खे ओन करणु शुरू कयो उन्हनि ओन कंदे इहो चयो त हिन सां इहो इन करे थी रहियो आहे छो त ही मुस्लमान आहे हा ग़लति कयो हूंदई पर हिन सां इन करे थी रहियो आहे मुस्लमान आहे बाबा जंहिं महिल तव्हां हुनखे ओन कयो हुननि वेही ओन कयो हुन शइ खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मीडिया खे शइ मिली मीडिया सभई मुस्लमाननि जे मथां लानताणो विझी छॾियो हिते बि ईअं ई थी रहियो आहे हिकु ग़लति कमु थियो उन ग़लति कम ते कारवाई हली असांजो हिकिड़ो तबिको ओन करे वेही रहियो त न हिन जेके धुर पकड़ी वई आहे इन करे थी रहियो आहे छो त सिंधी आहिनि ऑनेस्टली स्पीकिंग ॿुधी माण्हू जो मक़ाम आहे ऑनेस्टली स्पीकिंग ॿुधी माण्हू जो मक़ाम आहे ऑनेस्टली त असीं जस्टिफाई कयूं पिया इहा शइ त छो त असां सां हीअं चवंदा आहिनि त जेको थिए पियो असां जेको थिए पियो उहो इन करे थी रहियो आहे छो त धुर सिंधी आहे बाबा त हाणे वरी की नई लॉजिक ते वाक़ियो ई कूड़ो आहे ख़ैर हिकु नई लॉजिक वग़ैरह त मूंखे ही ॻाल्हि ॿुधायो तव्हां थोरो त इहा शइ कीअं जस्टिफाइड आहे इहा शइ कीअं तव्हां जस्टिफाई करे सघो था त बाबा तव्हां ओन कयो ऐं छा ॿुधायां तव्हां कंहिं माहिर नफ़्सात खां पुछो तव्हां वीडियोज़ ॾिसो जेके माण्हू गिरफ़्तार थिया तव्हां ॻाल्हियूं ॿुधो वग़ैरह वग़ैरह तव्हांखे इलाही शयूं ज़ाहिर थींदियूं इलाही शयूं सम्झ में ईंदियूं त बाबा हीउ हिकु किसो ॿियो को हले असांजे माण्हुनि ओन कयो त हीउ असांजो तबिको आहे असांजा माण्हू हरू भरू हिकिड़ी कॉन्स्पिरसी थ्योरी जे अंदरि वञनि पिया त इहा साज़िश थी रही आहे सिंधियुनि सां बाबा इन में को बि शक न आहे सिंधियुनि सां वॾो ज़ुल्म आहे इन में को बि शक न आहे त बल्कि सां वॾो ज़ुल्म आहे मञूं था पर उहो ज़ुल्म करण वारा असांजा सिंधी उन में मौजूदु आहिनि जेसि ताईं असां ग़लति खे ग़लति चवणु न सिखंदासीं त उन ज़ालिमनि में असीं पाण बि शुमार थींदासीं जेसि ताईं ग़लति अमल खे असीं ग़लति न चवंदासीं त उहो जेको ग़लति अमल थी रहियो आहे उन ग़लति अमल जा असीं बि ज़िम्मेवार आहियूं कि छा असीं एग्ज़ाम्पल सेट करे रहिया आहियूं जंहिं महिल असीं हिकु बेगुनाह माण्हू जेको मारिजी वियो उनखे चऊं था चङो थियो मरी वियो चङो थियो उनखे मारियो वियो असीं इहो कीअं था जस्टिफाई कयूं असीं या चऊं था हुनखे मारियो ई कोन कूड़ो वाकियो आहे माना हाणे त माना जेको तबिको आहे जेको हिकिड़ो तबिको आहे उहो चवंदो आहे जंहिंमहिल तव्हां चयोसि त बाबा इमाम हुसैन सां करबला में ज़ुल्म थियो यज़ीद तमामु वॾो ज़ुल्म थियो त पहिरियों तबिको चवंदो हो त हा वॾो ज़ुल्म थियो वॾो ज़ुल्म थियो पोइ वरी हिन तबिके चयो त हा ज़ुल्म थियो पर फलाणा ई कंदा आहिनि बाबा मञूं था फलाणा ग़लति कमु कंदा आहिनि पर करबला जे अंदरि वाक़ियो थियो हा मञूं था पर फलाणा XYZ कंदा आहिनि बाबा ठीकु आहे पर करबला जो जेको वाक़ियो थियो आहे तव्हां उन बारे में छा चवंदो हा ज़ुल्म थियो आहे वॾो ज़ुल्म थियो आहे पर एॾो वॾो ज़ुल्म कोन थियो आहे पोइ वरी ॿी डिग्री इहा आई इन खां ॿिया बि साहब ई सॻोरा शहीद थिया आहिनि बाबा मञूं था ज़ुल्म थियो आहे हा ज़ुल्म थियो आहे हाणे वरी नई लॉजिक सां अची वई हाणे चवनि था करबला जो वाक़ियो ई कोन थियो दोस्तो आहे अहिड़ो तबिको ऐं तव्हां उनखे तव्हांखे साल ॿुधायां तव्हांखे स्कूल ऑफ थॉट जो पर्सनल मूंखां पुछो तव्हांखे प्राइवेट ॿुधाईंदुसि छो त मज़हबी टॉपिक्स ते ईअं खुले न ॻाल्हाईंदो आहियां त हिकिड़ो तबिको पहिरीं हू चवंदो त हा ज़ुल्म थियो आहे पोइ तबिको जंहिं चयो त हा ज़ुल्म थियो आहे उन खां पोइ उन तबिके इहो चवणु शुरू कयो इनडायरेक्ट जस्टिफाई करणु लॻो उन खां पोइ जंहिंमहिल थी वियो जंहिंमहिल हर शइ फाथो हाणे उहो तबिको करबला जे वाक़े खां इनकार करे थो या खुलेआम यज़ीद जी सपोर्ट करे थो आहे तबिको असां बि ईअं करे रहिया आहियूं पहिरीं घटि मां घटि असीं ग़लति खे ग़लति त चऊं घटि मां घटि ग़लति अमल त चऊं इहो ईअं थियो हूअ नौरीन नगारी वारो इशू असां यकदमि चयो इन न्याणी सां इन करे थी रहियो आहे सिंधियाणी आहे बाबा प्लीज़ हर शइ कॉन्स्पिरेसी न आहे उनखे असां वटि इहो चयो माना इन करे न सपोर्ट कयो न उहो सिंधियाणी हुई हिनखे साज़िश थी वई हुन वीचारी खे अगवा कयो कोन अगवा कयो हुयो बाबा हुन को पंहिंजे माइट सां ई निकाह कयो हो निकाह करे वई जेको मारिजी वियो हो उन मतिलबु को पंहिंजो माइट ई हुयुसि जेको मुंहिंजे ख़्याल सां निकाहनि सां कयो हुई त तव्हां उनखे कीअं जस्टिफाई कयो तव्हां कीअं चयो त न उन सां इन करे बि सिंधियाणी हुई बाबा प्लीज़ सभिनी ख़बर आहे त तहरीक तालिबान पाकिस्तान जे अंदरि जेको असांजो सराइकी बेल्ट आहे सराइकी बेल्ट डोंट ब्लेम इट एवरीथिंग ऑन पंजाब असां ते ज़ालिम हूंदो उते आहे दोस्तनि असांजा सिंधी उन मां आहिनि
शिकारपुर में जेको वाक़ियो थियो न केरु इन्वॉल्व हो, सेवण में जेको वाक़ियो थियो केरु इन्वॉल्व हो। असांजा पंहिंजा माण्हू ग़लति कमु करे सघनि था। वी आर नॉट परफेक्ट। प्लीज़ इन 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 ग़लतफ़हमीअ मां निकिरो त असीं परफेक्ट आहियूं। असीं ग़लति थी सघूं था, असांजा माण्हू ग़लतियूं करे सघनि था, असांजा माण्हू उहो करे सघनि था, पर प्लीज़ उन ग़लतीअ खे ग़लती मञो। जंहिंमहिल तव्हां ग़लति शइ खे ओन कंदो ऐं हिनखे जस्टिफाई कंदो त छा एग्ज़ाम्पल सेट कंदो पंहिंजी ॿी नसुल जे लाइ? छा एग्ज़ाम्पल सेट कंदो तव्हां? हिकु ग़लति कमु थियो आहे, हिकु ग़लति कमु थियो आहे, हिकु बेगुनाह मारियो वियो आहे, उन बेगुनाह खे मारण खे तव्हां कीअं जस्टिफाई कयो था? तव्हां ईअं हा इहो, पर इहो बि न चओ जो बार बार त हा ज़ुल्म थियो आहे, पर नो 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 डोंट। छो त जंहिंमहिल अंग्रेज़ी में हमेशह चवंदो आहियां, अंग्रेज़ी में चवणी आहे त को बि जुमिलो, का बि शइ अगरि लफ़्ज़ बट खां पहिरीं चई वञे उहा बकवास आहे। उहो ईअं बट माना पर, ओहो ईअं मिसाल जे तौर ते आऊं चवां बाबा तव्हां ॾाढा सुठा माण्हू आहियो, पर तव्हां थोरा हरामी आहियो, माना माना पंहिंजी ॻाल्हि ॿुधां न, ठीकु आहे न। कंहिं हिकिड़े खे चवां बाबा तव्हां ॾाढा सुठा माण्हू आहियो, पर तव्हां थोरा हरामी आहियो, माना उन माण्हू खे गार ॾियणी, शुगर कोटेड लफ़्ज़ में गार ॾियोसांसि। तीअं इहो चवण त हा ज़ुल्म थियो आहे, पर न ई न चओ बाबा ग़लति अमल थियो आहे। उनखे अगरि तव्हांखे हमदर्दी हमरा सां बाबा जज़्बातम थी वियो, ही थी वियो, I have 110 reasons to oppose it. I have 110 reasons to dislike those people. मूंखे 100 reasons आहिनि dislike करण जा। अगरि तव्हांखे ज़ाती हमदर्दी आहे तव्हां भले रखो, पर ग़लति अमल खे ग़लति चओ। जॾहिं तो ज़ाती हमदर्दी बि जेकी आहे ग़लति आहे, उहा जस्टिफाइड न आहे, उन ते तनक़ीद कंदुसि। ज़ाती हमदर्दी बि ग़लति आहे। हाणे उनखे हरू भरू क़ौमी इशू बनाइण क़ौमी इशू न आहे। मुंहिंजे रहबर साईं जीएम सद क़ौमियत जो दर्स ॾिनो, लिसानियत जो दर्स न ॾिनो। ही लिसानियत थी रही आहे, ऐं लिसानियत रेसिज्म दुनिया में किथे बि एक्सेप्टेबल न आहे, किथे बि एक्सेप्टेबल न आहे। यादि रखिजो, अलाह करे अलाह करे अलाह करे, ही असांखे त ही ज़ुल्म सम्झ में नथो अचे जो ज़ुल्म थियो। उन खां पोइ वॾा त ज़ालिम उहे आहिनि जेके हिनखे ओन कनि था, वॾा ज़ालिम उहे आहिनि। अलाह करे चवंदा आहिनि त माफ़ी, इस्लाम जे अंदरि माफ़ी जो मतिलबु इहो आहे जंहिंमहिल तव्हां माफ़ी वठो त वरी उहो अमल न कयो। अलाह करे जंहिं जेकी माफ़ी वरिती वई आहे, अगरि अलाह करे धन माफ़ी वरिती आहे त अलाह करे इन ग़लति अमल सां को जेके धुरियूं इन्वॉल्व हुयूं, अलाह करे कुझु सिखियो हुजे। अगरि न सिखियो त पोइ ॿुधी माण्हू जो मक़ाम आहे, हर उन माण्हू न जेको उन्हनि जी सपोर्ट करे थो। तव्हांखे मिसाल ॾियांव, हिंदुस्तान जो हिकिड़ो एक्टर हो आहे सलमान खान। सलमान खान इलाही साल पहिरीं हिकिड़ी हरकत कई, उन में नशो करे गाॾी हलाई, ऐं जंहिं महिल फुटपाथ ते कुझु माण्हू था पिया, उन वीचारनि बेगुनाहनि खे मारे छॾी। वॾो ख्वार ख़राब थियो, पर हिकु शइ थी, उहा इहा थी, उन वाक़े खां पोइ सलमान खान जहिड़ो लोफर, सलमान खान जहिड़ो गुंडो सिध राह ते अची वियो। हीअं सलमान खान जहिड़ो साफ़ सुथरो माण्हू ऐं इंसान दोस्त माण्हू तव्हांखे न मिलंदो इंडियन इंडस्ट्री जे अंदरि। यतीम खाना हलाए थो, ग़रीबनि जी मदद करे थो, दिलि में तकलीफ़ रखे थो, ऐं तव्हां ॾिसंदो हुन जेके बि फिल्मुनि में कमु कंदो आहिनि, को न को पब्लिक हिकिड़ो मैसेज हूंदो आहे। अलाह करे जेके माण्हू अहिड़ियूं ग़लतियूं कनि था, उहे इन्हनि ग़लतियुनि मां सिखनि। त तव्हां मूंखे इहो ॿुधायो न त जिन माण्हुनि मारियो ऐं जेके माण्हू हुआ, उन्हनि ॿिन्हिनि जी ख़ानदान सां छा असरु थियो हूंदो? जेको भाउ पंहिंजी भेण तां क़ुर्बान थी शहीद थी वियो, उनजे माउ पीउ सां छा गुज़रियो हूंदो? ऐं जेको असीं इहो चऊं था न त माइटनि पैसा वरिता आहिनि, दोस्तो, छा तव्हांजा माउ पीउ तव्हांजे क़त्ल जो पैसो वठंदा? आई डोंट बिलीव इन इट। अगरि वरिता आहिनि त पोइ ॿुधी माण्हू जो मक़ाम आहे, पर आई डोंट थिंक त केरु पंहिंजे औलाद लाइ पैसो वठी सघे थो। इहो बि सोचियो ऐं इहो बि सोचियो त जिन इहा हरकत कई, बेवकूफ़ीअ में, जज़्बात में, बदमाशीअ में, गुंडागर्दी में, जंहिं एलिमेंट में कई, उन्हनि जे माइटनि सां छा गुज़रियो हूंदो? क़यामत ॿिन्हिनि पासे गुज़री हूंदी न। घटि मां घटि एज़ अ क़ौम असीं इहो त चऊं त बाबा जेको हिननि छोकिरनि कमु कयो आहे ग़लति कयो आहे, ऐं इहो न चऊं जेको हू जेको मारिजी वियो असां मां न हो, उहो असांजो बचो हो, उहो असांजो, असांजे समाज जो, असांजी सोसाइटी जो हो। महिरबानी करे जंहिंमहिल ज़ुल्म जी ॻाल्हि थिए, ज़ुल्म जी ॻाल्हि थिए, जंहिंमहिल इंसाफ़ जी ॻाल्हि थिए, तंहिं महिल महिरबानी करे सिंधी ऐं ग़ैर सिंधी जो फ़र्क़ु न आणियो, महिरबानी करे न आणियो। न त यकीन कयो वक़्तु दूर न आहे जॾहिं दुनिया इहो चवंदी सिंधी अलॻि मख़लूक आहे ऐं इंसान अलॻि मख़लूक आहे। छो त असांजा कम ॾाढो नेगेटिव आहे। छो त असां जो जेको अमल जेको ही जेको अहिड़ा अमल जेके कयूं था, ग़लति अमल खे ओन करणु, ग़लति अमल खे फ़ख्र सां ॿुधाइणु, को गारियूं ॾिए त उनखे वाह 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 गारियूं, माना इम्प्रेस थियणु ग़लति अमल खे,
ग़लति अमल मां ग़लति पैसे जे यूज़ खे इम्प्रेस थियण खां। बाक़ी ॻाल्हि ॻाल्हि ते अचनि त उर्दू मीडिया ही कयो फलाणी कयो, बाबा मञूं था, पर एटलीस्ट तव्हां जेको तव्हांखे उर्दू मीडिया पई चवे, तव्हांखे केरु टारगेट करे चओ बाबा पंहिंजो बकवास बंदि कयो, असीं डिसओन था कयूं हिन वाक़े खे, असीं ओन कोन था कयूं, असीं हिकु क़ौमी इशू कोन था बढ़ायूं, ग़लति अमल थियो आहे, असीं ग़लति सम्झूं था, ग़लति अमल थियो आहे, ग़लति सम्झूं था। पर दोस्तों ऐं आउं वरी चवां थो, हा ब्लैकमेल कयो हूंदो, पर पाण एज़ अ क़ौम असांखे छा करिणो आहे? ॿुधी मणे मक़ाम आहे हर उन माण्हूअ लाइ जेको हुन शइ खे ओन थो करे ऐं जस्टिफाए थो करे मारणु। न, ईअं न कयो, ईअं न कयो। ग़लति अमल खे ग़लति चओ, पोइ अगरि तव्हां किसास वारे वाक़े खे चओ था किसास वठी माफ़ी थी वई, इन मौज़ूअ न ॻाल्हाए, ठीकु आहे, उहो तव्हांजो हक़ु आहे। किसास बि हिकिड़ो इस्लामी तरीक़ेकार आहे, तव्हांखे अगरि सही लॻे थो, डीप इनसाइड असांजो दिलि दुख थो करे त बाबा जो असीं इहे कॉन्सेप्ट जे माण्हू आहियूं। महिरबानी करे दोस्तों ग़लति शइ खे ग़लति चओ, इनखे जस्टिफाई न कयो। ऐं ॿी, महिरबानी करे क़ौम बणिजो, ग़लति खे ग़लति चओ, सही खे सही चओ। इहा ई वजह आहे दुख थिए थो, दुख थिए थो असीं पंहिंजूं अखियूं किसन सां मिलाए सघूं त असीं जेके सेक्युलर, असीं जेके लिबरल, असीं जेके अमन पसंद माण्हू, असीं लिसानियत जे आधार ते फ़ैसिला करे रहिया आहियूं, ज़ुल्म ऐं इंसाफ़ जा फ़ैसिला लिसानियत जे आधार ते करे रहिया आहियूं। नॉट एट ऑल, इहो कंहिं बि शइ में जस्टिफाइड न आहे। महिरबानी करे दोस्तों वधि मां वधि डिसओन कयो अहिड़नि वाक्यनि खे, महिरबानी करे डिसओन कयो ऐं अहिड़नि माण्हुनि खे न ठाहियो। दुआ कयो त अलाह खे हिदायत ॾे, दुआ करण खां जल्द हिदायत ॾे, या हुननि जे ख़िलाफ़ अगरि केरु एहतिजाज करे थो त उन्हनि खे हक़ ॾियो एहतिजाज करण जो। इहो न चओ त इहो ग़लति साज़िश कान्हे। साज़िश ज़रूरी न आहे त हर शइ तव्हांजे ख़िलाफ़ साज़िश हुजे। अगरि को भाउ या को मर्द असांजे समाज जे अंदरि कारोकारी वारी एलिमेंट वञे थो, पंजाब हुनखे पहुचो त पंहिंजे घर जी न्याणीअ खे तूं कारी करे मार, असीं उन रिस्पॉन्सिबल पाण आहियूं, असीं रिस्पॉन्सिबल पाण आहियूं। जीअं मूं पहिरीं चयो त सेवण वारे वाक्य में असांजा पंहिंजा माण्हू मुलविज़ आहे, पर इहो चवण त उनखे ब्रेन वॉश कयो। प्लीज़ स्टॉप दिस नॉनसेंस। हाणे वक़्तु अची वियो आहे, वक़्तु अची वियो आहे मैच्योर थियण जो। ग़लति अमल खे ग़लति चवणु सिखो, न त उहो ॾींहुं दूर न आहे जॾहिं असीं तमामु घणा आइसोलेटेड थींदासीं, थी चुका आहियूं। इहे जेको असांजो जेको रिएक्शन आहे हर शइ खे कॉन्स्पिरेसी सम्झणु, इहो एक्सप्लेन थो करे त असीं आइसोलेटेड थी विया आहियूं। बिल्कुलु इन में असांजे दुश्मन जो हथु आहे, इन में असीं पाण ज़िम्मेदार आहियूं। महिरबानी करे दोस्तों मुंहिंजो पैगाम सम्झो, वधि मां वधि शेयर कयो। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। जीअं सिंध, जीअं मुंहिंजो साईं, जीअं सैयद।